कंडियारो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में असिस्टेंट कमिश्नर वकार मलूक हसन चांडियो पारां शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿिए ॾींहुं बि शाही बाज़ार, बाबर शाह चौक, इस्पताल रोड, ईदगाह रोड समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई कंदे वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ ॾंड हणी रक़म वसूल कई वई। इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर वकार ऐं मोहसिन चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान अल मुबारक बाबरकत वारो महीनो आहे, जंहिं में दुकानदारनि खे रेट लिस्ट ते अमल करणु ज़रूरी आहे। हिननि जो चवणु हो त असां रोज़ानो जी बुनियाद ते रेट लिस्टूं चेक करियूं पिया। जेको बि दुकानदार रेट लिस्टनि ते अमल न पियो करे, उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई पई वञे। होॾां असिस्टेंट कमिश्नर पारां शहर जे टाउन कमेटी में बजट बाज़ार में ॿिए ॾींहुं बि आम वापे जी शयुनि जा सस्ता स्टॉल क़ाइमु रहिया, जंहिं में अटो, घी, चांवर, शरबत समेत आम वापे जूं शयूं सस्ते अघ ते विकिरो कयूं पियूं वञनि। असिस्टेंट कमिश्नर वकार जो चवणु हो त बजट बाज़ार में आम वापे जूं शयूं सस्ते अघ ते विकिरो थी रहियूं आहिनि। रमज़ान जे भलारे महीने में रोज़ेदारनि खे वधि खां वधि रिलीफ ॾिनो पियो वञे। सुमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप, 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096. मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।